थी वियो आहे। ॿी ख़बर शामिल कंदासीं अव्हांखे मनड़ो मां ख़बर ॾींदासीं जिते ॿ ॾींहं अॻु रोड़ी कैनाल में लाश गुम हुयो। अव्हांखे अपडेट कयूं पिया मनड़ो मां जिते ॿ ॾींहं अॻु रोड़ी कैनाल में टपो ॾेई ख़ुदकुशी कंदड़ पीरसन जी लाश जी ॻोल्हा लाइ नेवी जा टोबा पहुची विया आहिनि। बिल्कुलु नाज़िन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मनहड़ो खां 2 ॾींहं अॻु रोड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ पीरसन जी लाश जी ॻोल्हा लाइ नेवी जा टोबा पहुची विया आहिनि। लाश जी ॻोल्हा लाइ नेवी जा टोबा पहुची विया आहिनि। ॻोल्हा जारी आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया मनड़ो मां। अव्हांखे अपडेट कयूं पिया मनड़ो मां ते ख़बर पहुचायूं पिया जिते नेवी जा टोबा लाश ॻोल्हण लाइ पहुची विया आहिनि। 2 ॾींहं अॻु रोड़ी कैनाल में टपो ॾेई ख़ुदकुशी कंदड़ पीरसन जी लाश जी ॻोल्हा कई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं कराची खां, जिते गुलिस्तान जोहर में राबिया सिटी में गटरनि जा